नमस्कार दोस्तों, सावन का महीना चल रहा है। सावन का महीना यानी भोलेनाथ शिव जी का महीना। तो शिव जी के साथ ये हमारी गोरा मैया का भी महीना कहलाता है। इस महीने में सिंधियों के बहुत सारे त्योहार आते हैं, जिसमें से तीजड़ी भी हमारा मुख्य त्योहार कहलाता है। तीजड़ी जो कि सुहागिनों का त्योहार है। इस दिन सुहागनें व्रत करती है। इसकी कथा और यह कैसे व्रत किया जाए उसको मैं आप सभी के साथ सिंधी में शेयर करूंगी। जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। सावण जो महीनो पियो हले यानी भोलेनाथ जो महीनो। इन महीने में सिंधियुनि जा त्योहार ईंदा आहिनि। तीजड़ी भी अचण वारी आहे। तीजड़ी जो व्रत कॾहिं ऐं कीअं रखिबो आहे? तीजड़ी जो व्रत रक्षाबंधन यानी सत्यनारायण खां पोइ जेको टियों ॾींहुं हुजे यानी तीज जो ॾींहुं हुजे उन ॾींहुं रखिबो आहे। असांजी माताऊं भेनरूं ऐं माऊं इहो व्रत रखंदियूं आहिनि पंहिंजे सुहाग लाइ, यानी श्रद्धा ऐं प्रेम सां इहो व्रत रखंदियूं आहिनि। व्रत खां हिकु ॾींहुं पहिरीं राति जो पंहिंजे हथनि में मेहंदियूं लॻाईंदियूं आहिनि ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो असुर खां हीअ व्रत जी शुरूआति थी वेंदी आहे। असुर जो उथी कुझु न कुझु ज़रूरु खाइबो आहे, चाहे चहिरो या मिठो, ॿई गॾु खाइबा आहिनि। अगरि एतिरो न खाई सघो त मिठो ज़रूरु खाइजे। पोइ थोरो सो मेहंदीअ जो शगुन कजे। तीजड़ी व्रत जो संकल्प कजे। संकल्प करे पोइ वापसि सुम्ही रहंदियूं आहिनि ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो उथी करे सनान खां पोइ पाणी न पीबो आहे जेसि ताईं ब्राह्मण जे घर पूॼा लाइ न वञिजे। ब्राह्मण 7 ॾींहं अॻु ई 7 अननि सां तीजड़ी खे पोखे छॾींदो आहे। के माताऊं घर में बि हीअ तीजड़ी पोखे पूॼा कंदियूं आहिनि। 7 अन पोखिबा आहिनि ऐं उन मां जेके सावा छला निकिरंदा आहिनि उन खे ई तीजड़ी माता सम्झिबो आहे। उन जो ई माता जे रूप में पूॼा करबी आहे। फल ऐं मिठो जल विझी उनखे पूॼबो आहे ऐं ईअं चइबो आहे, तुंहिंजी मुंहिंजी गौरी हिंदोरे में लोॾियां, ब्राह्मण जी गौरी हिंदोरे में लोॾियां, राणी पूॼे राज के असीं पूॼूं पंहिंजे सुहाग बाग के। ईअं 3 दफ़ा चई करे मिठो जल थोरो थोरो करे उन में विझिबो आहे ऐं फल बि उन में विझिबो आहे। उन खां पोइ मिठो जल न्याणीअ खे ॾिबो आहे, फल बि ॾिबो आहे ऐं उन खां पोइ उहो मिठो जल ख़ुदि पी करे घर में बि सभिनि खे चरणामत वांगुरु ॾेई करे पाण उहो पाणी पी था सघूं। यानी उन खां पोइ शाम ताईं संझा ताईं पाणी पी था सघूं। पोइ वरी शाम जो तयारु थी करे यानी सोरहां सिंगार करे वापसि ब्राह्मण जे घर अचिबो आहे ऐं उते अची कथा ॿुधबी आहे। कथा लाइ नारियल, अखो, ॾीओ ऐं मिठो प्रसाद खणी वञिबो आहे। के भेनरूं इहा कथा घर में बि कंदियूं आहिनि त मां तव्हांखे कथा थी ॿुधायांव। इहा कथा हिन प्रकार आहे। हिकु शहर में लक्ष्मी चंद नाले दयावान दानी पुरुष रहंदो। हिन खे 2 पुट हिकु धीअ हुई। ही नहायत सुखी हो। हिन पंहिंजे धीअ जी शादी ॿिए देश में कराए छॾी। हिन जा 2 पुट अञा नंढा हुआ। हिकु ॾींहुं पंडित खे घुराए हिन यज्ञ कराइण लाइ मुहूर्त कढायो। पंहिंजनि ॿिन्हिनि पुटनि खे पंहिंजी धीअ खे वठी अचण लाइ मोकिलियो। यज्ञ थियण खां पोइ भाउरनि भेण खे गॾिजी भोजन खाइण लाइ चयो, पर जीअं त संदसि भेण खे टीजड़ीअ जो व्रत हो, इन करे चयईं त राति जो गॾिजी खाईंदासीं। बालकनि खे कहिड़ी ख़बर व्रत जी। चंड न निकिरण सबबि हिननि छा कयो, जा हिकु थाली चिमकाए ओभर तरफ़ां वण में लटकाए ऐं भेण खे चयऊं त ॿाहिरि चंड निकितो अथई। रूपवंती नकली चंद्रमा खे अर्घ ॾेई व्रत छोड़े भाउरनि सां गॾु भोजन खाधो। व्रत जे भंग थियण करे रूपवतीअ जो पति ॻरी कंडा थी वियो। भाउरनि हिन सां दगा कई, जंहिं करे उहा छा करे। पतीअ जी शेवा कंदे सॼो साल गुज़री वियो। आख़िर सावण जो महीनो वापसि आयो। ऊंदाही तीज तिथीअ ते तीजड़ीअ जो व्रत रखी राति जो चंद्रमा खे कचे खीर में खंडु विझी अर्घ ॾेई बचियल खीर मां थोरो पंहिंजे पतीअ जे वात में विधई ऐं संदसि पति चाक चङो भलो थी वियो। पोइ पाण बि भोजन खाधई। कथा ॿुधी घर अची पोइ चंड जो इंतज़ारु कंदियूं आहिनि। चंड जॾहिं उगंदो आहे तॾहिं कचो खीर ऐं प्रसाद खणी ईअं चवंदियूं आहिनि, उभर उभर चंडेड़ा साईली का करे, गोरी आयूं आहिनि कटोरी खीर भरे। ईअं चई 3 दफ़ा खीर जो अर्घ चंड खे ॾींदियूं आहिनि ऐं प्रसाद जो बि अर्घ ॾींदियूं आहिनि। पोइ बचियल खीर आणे करे घर में सभिनि खे प्रसाद वांगुरु विराए करे पाण बि व्रत छोड़े
ऐं पंहिंजे घर वारा जेके बि वॾा आहिनि सभिनि खां आशीर्वाद वठंदियूं आहिनि। पोइ पंहिंजे पतीअ खां आशीर्वाद वठंदियूं आहिनि। माता तीजड़ी सभिनि जे सुहाग जी रक्षा करे। तीजड़ी माता जी जय।